सिंधड़ी ऐं आसपास ईद वेझो ईंदे ई महांगाई चोट चढ़ी वई। ग़रीब ऐं बेपोच माण्हू ईद जी ख़रीदारी खां महरूम। सिंधड़ी में कपिड़े जा कपिड़ा महांगा थियण करे ग़रीब माण्हुनि दुकाननि ते अचणु छॾे ॾिनो ऐं जूतनि जा रेट आसमान सां ॻाल्हियूं करणु लॻा। तब्दीली वारी सरकार तरफ़ां जेका महांगाई उरूज ते आहे, डॉलर जूं क़ीमतूं वधण सबबु ग़रीब माण्हू महांगाई खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। हिन वक़्तु जेको आहे सो सिंधड़ी आसपास कपिड़नि जी सिलाईअ जा दर्जन रेट वधीक मुक़ररु करे छॾिया आहिनि, जंहिं करे फ़ी जोड़ो 400, 500 खां 600 ताईं वरितो वञे थो। हिकु त कपिड़ो महांगो ऐं ॿियो त जेको आहे सो दर्जन वारनि पिणु रेट वधाए छॾिया, जंहिं करे ग़रीब ऐं बेपोच माण्हू हिन साल ईद जेको आहे सो बहितर तरीक़े सां न करे सघंदा। जॾहिं हुननि सां असां राब्तो कयो त हुननि ॿुधायो त जेको आहे सो सिंधड़ी आसपास दर्जन बि रेट महांगा करे छॾिया ऐं जेको कपिड़ा आहिनि उन्हनि जा बि जेको आहे सो रेट वधीक वठणु लॻा आहिनि, जंहिं करे हिन वक़्तु असां पंहिंजे ॿारनि जी ख़रीदारी न करे सघिया आहियूं। उन हवाले सां जॾहिं दर्जन सां ॻाल्हि ॿोल थी त दर्जन चयो त असांखे बुकरम ऐं ॿियो सामान मार्केट मां महांगो मिलण करे असां बि जेको आहे सो रेट जेको आहे सो वधीक वठूं पिया। उन करे जेको आहे सो फ़ी जोड़ो 400 खां 500 रुपया वठंदा आहियूं ऐं उन करे जेको आहे सो ग़रीब माण्हुनि चयो त अॻे जॾहिं असां कपिड़ा सिबाईंदा हुआसीं त दर्जी 200 में जोड़ो सिबी ॾींदा, पर हिन वक़्तु 500 रुपया अघु मुक़ररु करे छॾिया आहिनि, जंहिंजे करे जेको आहे सो असां हाणे नीलामी कपिड़ा वठण ते मजबूर आहिनि, जेके 50 रुपयनि ताईं मिली वञनि था।